दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक अख्तर हफ़ीज़ जी लिखियल कहाणी पथराइल प्यार ॿुधाईंदुसि। ही ॿई फैकल्टी मां निकिरी हॉस्टल ॾांहुं वधण लॻा। उन ई महिल हवा काफ़ी तेज़ हुई जे पूरे शहर खे पंहिंजी ॿाहुनि ॿखे छॾियो हो। कंहिं महिल हवा जो को तेज़ झूटो शबाना जे रए खे संदसि वारनि तां सरकाईंदो पियो ऐं वारनि जी खुशबू अहमद खे छुहंदी वरी हवा में विखरी थी वई। वणनि मां के ज़र्द पीला पुराणा पन वरनि जो नातो टोड़े टारनि खां धार थी मिट्टी में पंहिंजो वजूद विञाए रहिया हुआ त के वरी हवा जे रहम करम ते रस्ते जे किनारनि तां थिड़ंदा थाबड़ंदा टिड़ी पखड़ी पे विया। परियां सिज ककरनि जी ओट में पाण खे लिकाइण जी कोशिशि करे रहियो हो ऐं सिज जो को किरणो ककरनि जो नाज़ुक तह चीरे पंहिंजे हुजण जी शाहिदी ॾेई रहियो हो। शबाना हवा मां तंग थींदे पंहिंजे वारनि में हथ फेराए उन्हनि खे सुलझाइण लॻी, पर वाह खेसि हर हर तंग करे रहियो हो। रस्ते जे ॿिन्ही किनारनि सां लॻल वणनि मां हवा जे करे जेको शोर पैदा थी रहियो हो उहो अणवणंदड़ न हो, पर ओचितो हवा कंहिं थकल मुसाफ़िर जीअं साही पटण लाइ बीह थिए रही। अहमद ऐं शबाना हॉस्टल ॾांहुं नंढड़ियूं नंढड़ियूं विखूं खणंदा वधंदा पिया ऐं ॿिन्ही जी चौधारी कुझु घड़ियुनि लाइ ख़ामोशी छाइजी वई। अहमद, तूं मूंखे विसारे त न छॾींदे? शबाना ख़ामोशी जे सिलसिले खे टोड़ींदे पुछियो। तूं इहो छो पुछी रही आहीं? अहमद मुर्ख ते पुछियो। बसि ईअं ई, शबाना वारनि खे पोइ ते कंदे जवाबु ॾिनो। न, आउं पाण खे त विसारे सघां थो, पर तोखे विसारणु मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। अहमद, वक़्तु हर शइ खे विसारे छॾींदो आहे, त पोइ हीउ प्यार कहिड़ी भला आहे? हू मुसलसल ॻाल्हाईंदी रही। शबाना जा उहे जुमिला अहमद जे कननि में गरम शीए वांगुरु लही रहिया हुआ ऐं खेसि उहे सवाल काफ़ी अजीब बि लॻी रहिया हुआ, पर हिन शबाना जे सवालनि जा जवाब ॾियणु शुरू करे छॾिया। शबाना, मोहबत का इमारत त नाहे जंहिंखे वक़्त में सारे छॾे। अक्सर करे शबाना जा अहिड़ा सवाल अहमद खे पंहिंजे वजूद ते ॾंभ वांगुरु महसूसु थींदा हुआ, पर हू हिन खे कुझु बि न चवंदो हो ऐं हमेशह खेसि चरी छोकिरी चई सभु कुझु विसारे छॾींदो हो। मूंखे विसारण लाइ तोखे केतिरो अरसो लॻंदो? मूंखे ख़बर न आहे, पर एतिरी ख़बर अथमि त मूं तोखे विसारण या छॾण लाइ मोहबत नाहे कई। हा, बाक़ी तुंहिंजे छॾे वञण ते आउं ख़ुदकशी न कंदसि, छाकाणि त जंहिंखे ॾिसी आउं जीअणु सिखियो आहियां उन लाइ मरणु मुंहिंजे लाइ भयानक तसवुरु आहे। तोखे ईअं न लॻंदो त हिकु ॾींहुं आउं तोखे छॾे हली वेंदसि? हा, लॻंदो त आहे त तूं ओचितो वेठे वेठे मूंखे चई छॾींदे त अॼु आउं तोखे छॾण लाइ आई आहियां। ऐं हू बि मूंखे कंहिं महिल इहो बि ख़ौफ़ महसूसु थींदो आहे त तूं मूं वटि मुंहिंजी न थी ईंदी आहीं ऐं जेकॾहिं तूं मूंखे छॾे बि वें त आउं तोखे रोके बि न सघंदसि। छो न रोकींदे? हिन हिकदमि पुछियो। उन ई करे जो शायदि तूं मूं सां वरी अहिड़ी मोहबत न करे सघीं, पर आउं पंहिंजी मोहबत में तो लाइ खोट नथो आणे सघां ऐं आउं वक़्त सां मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहियां। तोखे त ख़बर आहे आउं इरादनि जो केतिरो मज़बूत आहियां। ज़िद्दी बि आहीं, शबाना ॻाल्हि कटींदे चयो। हिननि ॿिन्ही जूं ॻाल्हियूं त न खुटियूं, पर पंधु खुटी पियो ऐं ॿई हॉस्टल पहुची विया। अहमद शबाना जे अखियुनि खे गौर सां ॾिठो, जंहिं लाइ हू चवंदो हो त उन्हनि में संदसि नंढड़ी दुनिया आबाद आहे। शबाना, इरादनि जो केतिरो बि मज़बूत छो न हुजां, पर तुंहिंजे अॻियां मूं रुॻो झुकण ई सिखियो आहे। इहा ॻाल्हि कंदे अहमद ॾुखारो थी वियो ऐं जंहिंखे हद ताईं शबाना बि महसूसु कयो ऐं पोइ हू शबाना खे मोकिलाए हलियो वियो। शबाना हॉस्टल अंदरि पंहिंजे वजूद खे उन ई कमरे हवाले करे छॾियो जंहिंमें वेही हू कहाणियूं लिखंदी हुई। हू कहाणियूं ॾाढियूं सुठियूं लिखंदी हुई। हिन जूं कहाणियूं पढ़ण खां पोइ ईअं लॻंदो हो त हिन जे किरदारनि खे मायूसी ऐं उदासी वरसे में मिलियल आहे।
कॾहिं कॾहिं खेसि ईअं बि महसूसु थींदो हो त अकेलाई में हिन जूं सभई कहाणियूं हिन सां ॻाल्हाइण लॻंदियूं आहिनि ऐं पोइ हू उन्हनि सां कचहरियूं करे उन्हनि खे पंहिंजे अंदर में सुम्हारे छॾींदी आहे। हू पंहिंजी कहाणियुनि लाइ इहो चवंदी हुई त मुंहिंजूं कहाणियूं मुंहिंजे अंदर मां जनमु वठनि थियूं ऐं मुंहिंजनि कहाणियुनि जा किरदार मुंहिंजे वजूद जो ई हिसो आहिनि। कॾहिं कॾहिं खेसि इहो बि अहसासु थियणु लॻंदो हो त कहाणियूं लिखंदे लिखंदे हू बि हिकु कहाणी थी चुकी आहे जेका हमेशह पंहिंजे बुत ते उदासी वेड़े थी हले ऐं उन जी कहाणी जो क्लाइमेक्स छा आहे उन जी खेसि बि ख़बर न हुई। हुअं त हिन जी दुनिया तमामु मुख़्तसर हुई जेका हासिल जे कमरे ताईं महदूद हुई, पर अहमद जे अचण सां हिन इहा ॻाल्हि बि महसूसु कई हुई त ॿाहिरीं दुनिया बि एॾी ख़राबु न आहे जेतिरो हू उन खे सम्झे थी। कॾहिं कॾहिं संदसि कमरे में क़बर जहिड़ी ऊंदाही ऐं मौत जहिड़ी बाट बि हिन सां हम बिस्तर थींदी हुई। हिन उन ई कमरे में खोड़ सारियूं कहाणियूं लिखियूं हुयूं। हिन खे ख़ामोशी सां बि एतिरी मोहबत हुई जेतिरी पंहिंजनि कहाणियुनि सां हुई। उन ई करे हू अहमद खे चवंदी हुई त जॾहिं ख़ामोशी मूंसां ॻाल्हाईंदी आहे त आउं उन खे गौर सां ॿुधंदी आहियां ऐं ईअं भाईंदी आहियां त इहा बि कहाणी ॿुधाए रही हुजे। अहमद ई पहिरियों माण्हू हो जेको हिन जे मिज़ाज खे सम्झी सघंदो हो। उन ई करे हू अहमद जी तमामु घणो वेझो थी वई हुई। हू एतिरो त वेझो अची चुकी हुई जो खेसि इहो दफ़ थियणु लॻो हो त किथे इहा कुर्बत कंहिं विछोटी जी अलामत त नाहे। ऐं ॿियो खेसि इहो ख़ौफ़ सताईंदो हो त हू जंहिं ख़ानदान सां तालुक़ रखे थी उते प्यारु करणु ऐं कंहिंजी तस्वीर अखियुनि में सजाए हलण खां ॿियो को वॾो ॾोह आहे ई कोन। कॾहिं कॾहिं अहमद खेसि इहो चई बि चढ़ाईंदो हो त तूं बि हिकु अछूत सां प्यारु करे वेही रही आहीं ऐं हू उन ई ॻाल्हि ते कावड़जी पवंदी हुई। शबाना खे चङी रीति यादि आहे त हिन कीअं अहमद सां प्यार जो इज़हार कयो हो, पर हू चवंदो हो त मोहबत खे लफ़्ज़नि ज़रिए इज़हारण जी ज़रूरत नाहे हूंदी, उन खे त रुॻो महसूसु करणु घुरिजे। अहमद खे शबाना जूं नंढड़ियूं अखियूं जेके घाटनि बिमड़ियुनि सां ढकियल हुयूं हमेशह कंहिं ख़त वांगुरु नज़र ईंदियूं हुयूं जंहिंमें लिखियल हर तहरीर खे हू पढ़ी वठंदो हो, पर शबाना कॾहिं बि अहमद जी अखियुनि खे पढ़ण जी कोशिशि ई न कई। ॿिन्हीअ जे विच में हिकु अजीब ॻाल्हि इहा हुई त ॿई हिक ॿिए सां तमामु घणी मोहबत करण बावजूद बि रोज़ इहो यकीन ॾियारण जी कोशिशि कंदा हुआ त उहे ॿई धार नथा थी सघनि ऐं हर ईंदड़ सुबुह शबाना खे अहमद सां मिलण ते मजबूर करे छॾींदो। अहमद जी हिकु झलक खेसि हिन सां गॾु विहारण ते मजबूर करे छॾींदी हुई। अहमद खे सदाईं मुरकंदड़ चहिरा वणंदा हुआ, सो हू इहो ई चाहींदो हो त शबाना पंहिंजी कहाणी जे किरदारनि वांगुरु उदास ऐं मायूस न रहे, बल्कि उन जे चहिरे ते हमेशह मुर्क रहे। पर अलाए छो वेठे वेठे उदासी शबाना जे चहिरे ते पंहिंजा पर पखेड़े छॾींदी हुई ऐं अहमद वरी का अहिड़ी हरकत करे वेही रहंदो हो जो शबाना जी गुलाबी चपनि ते मुर्क रक़्स करणु लॻंदी हुई। अहमद काफ़ी दफ़ा उन जो सबबु ॻोल्हण जी कोशिशि कई उदासी शबाना जे चहिरे खे छो ईंदी आहे, पर हिन खे को बि जवाबु न मिली सघियो। हिन खे ज़िंदगी जा रंग शबाना जे चुन्नीअ ते चिटियल रंगनि जेतिरा ई ख़ूबसूरत लॻंदा हुआ। उन ई करे शबाना खे अहमद जी अखियुनि में कॾहिं बि को मायूसी जो तिरविरो नज़र न आयो ऐं न वरी हिन खे शबाना सां का शिकायत करण जी आदत हुई। हालांकि हिन वटि केतिरियूं ई शिकायतूं हुयूं जेके हिन ईअं संभाले रखियूं हुयूं जीअं औरतूं चुन्नीअ जे पलान में पैसा ॿधी रखंदियूं आहिनि। शबाना खे हिन जो चहिरो सदाईं आईने वांगुरु साफ़ नज़र ईंदो हो, पर हिन सां मिलण खां पोइ खेसि अलाए छो बेचैनी जो अहसासु थियणु लॻंदो हो जेको खेसि हर लम्हे तंग कंदो रहंदो हो। ॿिए ॾींहुं हू वरी फैकल्टी जे कॉरिडोर में वेही पाण ऐं पंहिंजे प्यार बाबति ॻाल्हाइणु शुरू थी विया। तोखे ईअं नाहे लॻंदो जॾहिं माण्हू प्यारु कंदा आहिनि काइनात जा रंग वधीक ख़ूबसूरत थी वेंदा आहिनि ऐं हीअ काइनात वधीक निखरी वेंदी आहे ऐं सभु कुझु वणणु लॻंदो आहे। हा ईअं त आहे, आउं बि उन ॻाल्हि खे महसूसु कंदी आहियां। मूंखे ईअं लॻंदो आहे त तूं न हूंदे बि मुंहिंजे आस पास हुजी ऐं कंहिं महिल ईअं बि महसूसु थींदो आहे त तूं साह बणिजी मुंहिंजे वजूद में समाइजी वियो आहीं। ऐं हू ओचितो माठ थी वई। तूं ओचितो चपनि खे ख़ामोशी सां सिबी छॾींदी आहीं, उन ई खां मूंखे ॾाढो डपु लॻंदो आहे। तूं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माठ थी वेंदी आहीं त ख़ौफ़ मुंहिंजे अंदरि पासा वाराइणु लॻंदो आहे। अहमद कुझु परेशान थींदे चयो। अहमद तूं त अजायो परेशान थी वियो आहीं, बसि मूंखे लफ़्ज़ कोन पिया मिलिया, उन जे करे माठ थी वियसि।
तोखे लफ़्ज़ न मिलनि इहो कीअं थो थी सघे। तूं त लफ़्ज़नि सां खेॾंदी आहीं, पोइ तो वटि लफ़्ज़ कीअं था खुटी सघनि। अहमद तोखे ख़बर न आहे छा, कॾहिं कॾहिं लफ़्ज़ बि साथ छॾे वेंदा आहिनि। पर ख़ैर छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। हिन अहमद जो हथु जलियो ऐं हिन जी सनड़ियुनि ऐं नरम आङुरियुनि अहमद जी तिरीअ ते मुसाफ़त शुरू करे ॾिनी ऐं हू हिन जी तिरीअ ते उभरियल लकीरनि खे गौर सां ॾिसणु लॻी ऐं पाण खे उन्हनि लकीरनि में ॻोल्हणु लॻी। शबाना, मोहबत लकीरनि में नाहे हूंदी, उहा अंदरि में हूंदी आहे। जॾहिं तूं मूंखे पंहिंजे अंदरि में महसूसु कंदे त तोखे ख़बर पवंदी त तोखे वाक़ई बि मूंसां मोहबत आहे। मूंखे पंहिंजे ख़्वाबनि सां मोहबत आहे ऐं आउं चाहियां थी त उहे सभु ख़्वाब पूरा थियनि, पर लॻे थो त ही पूरा न थी सघंदा। उहे बि ख़्वाब जॾहिं ज़रा ज़रा थी वेंदा आहिनि त उन्हनि खे विखरण खां केरु बचाए नथो सघे। इहा ॻाल्हि कंदे शबाना खे वरी उदासी वकोरे वई। हा, अखियुनि खे केरु सम्झाए त ही ख़्वाब न ॾिसनि। जीअं असीं ख़्वाबनि जे वस में न आहियूं, ईअं ख़्वाब बि असांजे वस में न आहिनि। अहमद जी ॻाल्हि अञा पूरी न थी त शबाना उथी बीठी। मुंहिंजे ख़्याल में असांखे हाणे हलणु घुरिजे। मुंहिंजनि ॻाल्हियुनि मां बेज़ार थी पई आहीं छा? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। सॼी फैकल्टी ख़ाली थी पई आहे। हाणे असांखे बि हलणु घुरिजे। तुंहिंजी दिलि जी फैकल्टी त ख़ाली न आहे थी न? अहमद टोक कंदे चयो। न, अञा ताईं त न आहे थी। हू ॿई हॉस्टल ॾांहुं रवाना थी विया। अहमद शबाना खां मोकिलाए हलियो वियो। शबाना जीअं ई कमरे में पहुती त बेचैनी जवार चढ़ी वई। उन ई हालत में हिन पाण खे बिस्तरे जे हवाले करे छॾियो ऐं हिन जी अखि खुली त हिन जे चौधारी ऊंधा ऐं ख़ामोशी हुई। हू कमरे जी बत्ती ॿारे दरी वटि बीह रही, जितां हिन खे पोयनि तारीख़नि जो अणपूरो चंड नज़र पियो आयो, जेको पंहिंजी सुवाई छाणे रहियो हो। परियां संदसि नज़र के तारे सां टकराई ऐं उन ई वक़्तु हिन खे अहमद सां कयल सभु मुलाक़ातूं यादि आयूं, जेके ॻणप खां ॿाहिरि हुयूं। पर वरी हिन सोचियो त जंहिंखे हूअ त हासिलु करणु चाहे थी, पर हालतूं खेसि हिन खे छॾण ते मजबूर करे छॾींदियूं। पर हाणे हिन खे पंहिंजो वेझो आणे ईअं हिन खे अकेलो छॾे ॾियण बि ग़लति हो। ऐं हिन जी अखियुनि में हिन हमेशह पंहिंजे लाइ प्यारु ॾिठो, जंहिं सां कॾहिं बि का शिकायत नाहे कई। उन खे उन्हनि सभिनी ख़्यालनि शबाना खे मुंझाए छॾियो ऐं हू बिल्कुलु पाण खे बेवस महसूसु करे रही हुई। केतिरा ई भेरा हिन सोचियो हो त अहमद खे छॾे हली वेंदी, पर वरी भलाए कहिड़ी कुवत हुई जेका हिन खे अहमद अॻियां इहो सभु कुझु चवणु न ॾींदी हुई। हिन खे इहा पक हुई त विछोटियूं ई संदसि मुक़दर आहिनि। हू ॿिए ॾींहुं अहमद सां मिलणु आई। अहमद, अॼु मौसम सुठी आहे न? हिन आसमान जो जाइज़ो वठंदे चयो। मौसमूं ॿाहिरि त हूंदियूं ई कोन आहिनि, उहे त अंदरि में हूंदियूं आहिनि। जॾहिं अंदरि जूं मौसमूं सुठियूं हूंदियूं आहिनि त हर मौसम सुठी लॻंदी आहे। पर मूंखे लॻे थो त आउं तुंहिंजे अंदरि जी मौसम खे तब्दील न करे सघियो आहियां। अहमद खे हमेशह ईअं लॻंदो हो त शबाना जे अंदरि में बहार नथी अची सघे। हिन शबाना जी ख़ामोशी खे महसूसु कंदे पुछियो, शबाना, तूं माठ छो थी वई आहीं? अहमद, आउं पंहिंजे माज़ी ॾांहुं वञणु नथी चाहियां। आउं सम्झी न सघियसि, माज़ी ॾांहुं कीअं थी वञी सघी? तोखे ख़बर न आहे, असीं ॿई कतई मिली नथा सघूं। हीउ ख़ौफ़ हमेशह मुंहिंजो पीछो कंदो रहियो आहे। उहो इहो त आउं कॾहिं बि तोखे हासिलु न करे सघंदसि। शबाना जे अखियुनि मां ॻोढ़ा किरंदा गिलनि ताईं पहुता ऐं उते ई पंधु कंदे बीह रहिया। शबाना, तोखे मूं ते एतबार न आहे या तूं मूंखे उन ई करे छॾे रही आहीं जो आउं ऊची ज़ात वारो न आहियां? बसि इहो ई ॾोह आहे मुंहिंजो। अहमद मायूस थी ते पुछियो। न, ईअं न आहे। आउं ॾोहारी आहियां, छाकाणि त आउं ऊची ज़ात वारी थी पई आहियां ऐं उन ई करे वक़्तु असां में विछोटियूं विझी रहियो आहे। अहमद शबाना खे बुत बणियो ॿुधंदो रहियो। अहमद, इन में तुंहिंजो को बि ॾोह न आहे। मूंखे ईअं न करणु घुरिजे आहे। आउं चाहियां थी त आउं उन ई मायूसीअ ऐं उदासी जी दुनिया मां निकिरी अचां, पर वक़्तु वरी बि मूंखे उते बीहारे छॾियो आहे, जितां तूं मुंहिंजो हथु झले मूंखे कढी आयो हुए। लफ़्ज़ हिन जी निड़ी में अटकी पिया ऐं हू उथी बीठी ऐं अहमद खे हिकु नज़र ॾिसी तकिड़ा तकिड़ा क़दम खणंदी अहमद जी नज़रुनि खां ओझल थी वई। अहमद खे ईअं लॻो त संदसि प्यारु पथराइजी वियो हो।
बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद है तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय खां आगाह कंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटन खे बि दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। ऐं हा, जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आहे त हिन खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कोन कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।